जेके भी दोस्त पिडाल में बैठा हो सभी दोस्तन के अस्सलाम वालेकुम। असां अज बोल में अचण खां पोइ जेको शड़ा बिरादरी या सां गॾु ब्राह्मणी बिरादरी जो जोश जल्बो ॾिठो असां सलाम था पेश करियूं शड़ा बिरादरी खे। इंशाअल्लाह 24 तारीख़ परे कोन्हे, इहो ई अवां जो जोश रहियो त इंशाअल्लाह फतेह अवां ॿाहिरनि जी थींदी। ये इलेक्शन पाण सभिनी जी आहे। अगर पंहिंजा उम्मीदवार बीठा आहिनि त पाण सभिनी जी उन में इज़त आहे त इंशाअल्लाह पाण हिकु थी कोशिश करे मेहनत करे हर माण्हू खे ॿाहिरि खणी अचे वोट कास्ट करायूं त पंहिंजी जीत थिए। इंशाअल्लाह पाण ख़तरनाक थी। असां हीअं रस्ते सां आयासीं, 2-3 जगह ते असांखे नंढियूं नंढियूं न्याणियूं जेके मिलियूं जिन जोश सां उन्हनि नारा हणी असांजो इस्तक़बाल कयो। असां उन्हनि खे दोस्तो हिन स्पीच जो फ़ाइदो वठंदे मीडिया जे ज़रिए असां उन भोतार जे वाठनि खे ही मैसेज था ॾियूं त 24 तारीख़ ते अगर आई असां सां शराफ़त सां पेश ईंदो असां बि असां शराफ़त सां पेश ईंदासीं। अगर असांजे हिन ॿारनि ते कुछ करण जी कोशिश कई तो इंशाअल्लाह ताला असां उन जो अवांखे भरपूर जवाब ॾींदासीं। 24 तारीख़ ते अवांखे बिना के खौफ जे घर खां ॿाहिरि अची पंहिंजो वोट कास्ट करायो। इंशाअल्लाह ताला असीं ऐं असांजी पूरी टीम अवां सां हिते गॾु हूंदी। असां आख़िर में वरी भी शड़ा बिरादरी ब्राह्मणी बिरादरी उहे जेके नंढियूं न्याणियूं रस्ते ते असांखे मिलियूं उन सभिनी खे सलाम पेश करियूं था। तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं।